नाज़रीन भलीकार चवंदासीं सिंध जे तालीम जो ज़िक्र कंदासीं। सिंध जी तालीम किथे बीठल आहे, अॼु असां किथे बीठल आहियूं? छा 20 साल 50 साल पहिरियां सिंध जी तालीमी निज़ाम बहितर हो या अॼु बहितर आहे? सिंध हुकूमत छा पई करे, सिंध हुकूमत जा जेके वास्तेदार खाता आहिनि उहे छा पिया कनि, ऐं असां हर माण्हू इन समाज में मौजूदु तालीम जे लाइ छा करे रहियो आहे, इहो बि हिकु सोचण जी घड़ी आहे ऐं लोचण जी घड़ी आहे। ॻाल्हि कंदासीं त सिंध हुकूमत टीचिंग लाइसेंस ॾियण जे हवाले सां पॉलिसी जो ऐलान कयो आहे त जेकॾहिं को बि माण्हू जंहिं वटि टीचिंग लाइसेंस न हूंदो त उहो पढ़ाइण जे क़ाबिल न हूंदो, ऐं इहा जेका पॉलिसी आहे त उन में हू 4 साल डिग्री कंदो, उन खां पोइ लाइसेंस वठण जे लाइ टेस्ट ॾींदो, ऐं टेस्ट खां पोइ हू जेको आहे सो किथे बि पढ़ाए सघंदो। ऐं ख़ानगी स्कूलनि जे हवाले सां बि इहा पॉलिसी ॿुधाई वञे पई, ऐं इन सां गॾोगॾु थर्ड पार्टी खां डिग्रियूं कराई वेंदियूं ऐं उहे लाइसेंस जे हवाले सां जेके टेस्टूं आहिनि उहे वरितियूं वेंदियूं। उन खां पोइ 25% जेके ऑलरेडी इन सिस्टम में मौजूदु उस्ताद आहिनि उन्हनि जे लाइ बि रखियो वियो आहे, ऐं ॿुधायो पियो वञे त डायरेक्ट 14 स्केल में न पर 16 स्केल में भर्ती थींदी। एमएड बीएड या जेके ॿियूं बि ट्रेनिंग्स थींदियूं रहियूं आहिनि ऐं उन्हनि में बि जिदत आणण जी ॻाल्हि कई पई वञे। जिदत जी त ज़रूरत आहे, पर जेका पॉलिसी जोड़ी वञे थी उहा पॉलिसी केतिरी मौज़ून हुजे थी, उहो मॉडल दुनिया में केतिरो एक्सेप्टेबल आहे, दुनिया उनखे कीअं थी ॾिसे, इन ते पाण खे ज़रूरु सोचणु घुरिजे। सिंध हुकूमत मुख़्तलिफ़ इदारनि सां गॾिजी इन क़िस्म जी पॉलिसी जोड़ी आहे ऐं उहो हुनजो ऐलान बि कयो वियो आहे। इन पॉलिसी खे सिस्टम में मौजूदु उस्ताद साहिबान कीअं था ॾिसनि, तालीमी माहिर कीअं था ॾिसनि, इन बाबति सां पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां राब्तो कयो आहे, उस्ताद अॻवान आहिनि, सीनियर उस्ताद आहिनि इंतज़ार छलगिरी साहिबु, असांखे हिन वक़्तु जॉइन कयो आहे। साईं अस्सलाम वालेकुम, प्रोग्राम में भलीकार चवां थो। वॾी महिरबानी। छलगिरी साहिबु, कीअं था ॾिसो इन पॉलिसी खे? सिंध हुकूमत पॉलिसी जो ऐलान कयो आहे, पाण पहिरियां बि इन ते ॻाल्हि ॿोल करे चुका आहियूं। इन लाइसेंस पॉलिसी ते न, पर जेके एजुकेशन जे हवाले सां पॉलिसीज़ आहिनि, मौजूदु आहिनि या मुरविज आहिनि, उन्हनि ते पाण ॻाल्हि ॿोल करे चुका आहियूं त उस्ताद भर्तियुनि जे हवाले सां, भर्तियूं करण जे हवाले सां या पढ़ाइण जे हवाले सां, पढ़ण जे हवाले सां सिंध हुकूमत का वाज़े पॉलिसी नथी जोड़े या रिव्यू नथो थिए। वॾो हिकिड़ो गैप आहे, वॾो स्पेस आहे। इदारा त मौजूदु आहिनि पर निसाब रिव्यू न थींदो आहे, उहो हिकिड़ो वॾो डिबेट आहे जेकॾहिं पाण हिन ते ॻाल्हि ॿोल कयूं। पर अॼु मख़सूस असां टीचिंग लाइसेंस जे हवाले सां ही सेगमेंट डिज़ाइन कयो आहे। कीअं था ॾिसो इंतज़ार साहिबु इन पॉलिसी खे? अवां तव्हांजी पहिरीं त महिरबानी, ऐं ॿी ॻाल्हि इहा त ही सिंध में पहिरियों मॉडल आहे, शायदि पाकिस्तान में बि ही टीचिंग लाइसेंस पॉलिसी जो पहिरियों मॉडल मुतारिफ़ करायो वञे जी। दुनिया जे अंदरि टीचिंग लाइसेंस मुरविज आहे, उहो हले थो, पर उहो आहे प्री सर्विस टीचिंग लाइसेंस उस्तादनि जे लाइ। माना पहिरीं उन्हनि खे इहा टीचिंग लाइसेंस अवेल करणो पवंदो, क्वालिफाई कंदा, उन्हनि खे लाइसेंस मिलंदो, पोइ कंहिं बि इदारे में हू पढ़ाइण जा अहल हूंदा। पर हिते पहिरियों दफ़ो जेको आहे प्री सर्विस त पंहिंजी जाइ ते, पर इन सर्विस जे लाइ जेको आहे सो ही मॉडल तजुर्बो कयो पियो वञे। हाणे इन सर्विस टीचिंग लाइसेंस पॉलिसी सिंध में ही जेतिरो केतिरो मुंहिंजो मुतालियो आहे, ॼाण आहे त ही पहिरियों तजुर्बो आहे। इन खां अॻु में शायदि ॿिए कंहिं हंधि अहिड़ो तजुर्बो न पियो थिए। हाणे चवण जो मक़सदु ही आहे त जेके ही पॉलिसी जन बुनियादनि ते टीचिंग लाइसेंस इशू कनि पिया, बीएड एलिमेंट्री या बीएड सेकेंडरी, इहे फील्ड में एतिरा माण्हू ई कोन्हनि, या जेके इन सर्विस आहिनि उहे 1 साल बीएड जी डिग्री रखंदड़ आहिनि, या वरी एमएड हूंदा, उन्हनि जो अंग बि तमामु थोरो आहे। त बीएड एलिमेंट्री, बीएड ऑनर्स एलिमेंट्री ऐं बीएड ऑनर्स सेकेंडरी जेका 2.5 ऐं 1.5 4 साल प्रोग्राम आहे, त उहो उहा डिग्री उस्ताद रखनि ई कोन था, त उहे माना हिन में अपियर कीअं थींदा या उहे टीचिंग लाइसेंस लाइ कीअं ईंदा? नंबर 1। नंबर ॿी ॻाल्हि इहा आहे त टीचिंग लाइसेंस जे ड्राफ्ट तव्हां पढ़ंदव, हुननि चयो आहे त असां सभिनी स्टेक होल्डर सां जेको आहे डिस्कस करे एतमाद में वठी ऐं पोइ असां ही कयूं था। मां सम्झां थो त सभ खां वॾे में स्टेक होल्डर जेको आहे उहो टीचर आहे। 2.5 लख उस्ताद इन सिस्टम में टीचिंग लाइसेंस जन ते अप्लाई थींदो, 2.5 लख खां वधीक उस्ताद सिस्टम में मौजूदु आहिनि। उन्हनि खे त कंहिं बि मोड़ ते न कंहिं उनजे अॻुवान खे, न कंहिं उस्ताद खे, न उनजे कंहिं तनज़ीम खे, न उन्हनि मां कंहिं जेको आहे एक्सपर्ट माण्हू खे, तालीमी माहिर उस्तादनि वटि में आहिनि, कंहिंखे बि इन जी स्टेक होल्डर मां मुराद
इहा आहे त उस्ताद स्टेक होल्डर आहे ई कोन, तंज़ीम स्टेक होल्डर आहिनि कोन, 2.5 लख माण्हू या उन्हनि जा नुमाइंदा स्टेक होल्डर कोन्हनि। हिकिड़ी शइ त हीअ आहे, एॾे वॾे अंग खे नज़रअंदाज़ करे तव्हां पॉलिसी मुतारिफ़ करायो था त ज़ाहिर आहे तहफ़ुज़ात बि हूंदा, ख़दशा बि हूंदा। नंबर 1। नंबर ॿी ॻाल्हि इहा आहे त ड्राफ्ट में लिखी वई आहे त असां हिन खे मुख़्तलिफ़ फॉर्मनि ते डिबेट कयो आहे। मां सम्झां थो त तव्हां मीडिया जा माण्हू आहियो, तव्हां अंदरि रिकॉर्ड नंढी वॾी शइ तव्हां वटि हूंदी त किथे बि टीचिंग लाइसेंस कंहिं बि फोरम ते डिबेट में न आई आहे, ओपन डिबेट न थी आहे। हा, ईअं बंदि कमरनि में जेके स्टेक होल्डर चवनि था, ज़िंदगी ट्रस्ट आहे, शहज़ाद राय आहे, पंहिंजो साईं दूरबीन आहे, शहज़ाद राय जी घरवारी मैडम सलमा आहे, मूंखे सभिनी जे लाइ रिकॉर्ड एतिराम आहे। उहे आहिनि या कुझु चंद माण्हू आहिनि, उन्हनि सां तव्हां बंदि कमरनि में डिबेट ज़रूरु कई हूंदी, पर इहा पॉलिसी मंज़ूर थियण खां अॻु में जेका आहे सा इहा न पब्लिक थी आहे, न कंहिं फोरम ते डिस्कस थी आहे, न जेको आहे इन जे मस्बत ऐं मनफ़ी पहलू आहिनि ते को बहस ॾिठो आहे। उन करे हिकिड़ी ॻाल्हि त ही पॉलिसी आई आहे इजलस में। ॿी ॻाल्हि इहा आहे त हिन में इहो चयो वियो आहे पॉलिसी में किथे बि इंसेंटिव जो ज़िक्र ई कोन्हे को। अलबत्ता जेका पॉलिसी मंज़ूर थी आहे उन खां पोइ जेको हैंडआउट जारी थियो आहे उन में चयो वियो आहे त असां हिननि खे पास कंदा त पोइ 16 स्केल ॾींदासूं। त पॉलिसी में अहिड़ो को बि न आहे, किथे बि न आहे जेका सही सही। अच्छा चलगी साहब, जेका ॻाल्हि कयूं पिया त 25% जेके इन सर्विस उस्ताद आहिनि उन्हनि जे लाइ रखिया विया आहिनि ऐं प्री सर्विस। अच्छा, तव्हां भला जेकॾहिं प्री सर्विस कयो वञे, जेके नवां उस्ताद भर्ती थियनि त उन्हनि जे लाइ या हिकिड़ो मैकेनिज़म जेकॾहिं सिंध हुकूमत जोड़े पई त छा इन खे बहितर तसवुरु कयो वेंदो जेकॾहिं इन सर्विस खे छॾे करे? जीअं हाणे मुख़्तलिफ़ IBA जा हेड मास्टर्स आहिनि, उन्हनि खे ॿीहर टेस्ट वठण जे लाइ चयो वेंदो आहे, इंटरव्यू जे लाइ चयो वेंदो आहे, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ शयूं साम्हूं ईंदियूं रहंदियूं आहिनि। त उहा हिकिड़ी ॼण त चैलेंजिंग ॻाल्हि आहे त 4-4 साल जेकॾहिं कंहिं उस्ताद कमु कयो आहे ऐं हाणे उनखे चयो वञे त तूं हाणे इंटरव्यू ॾे त तूं अहल आहीं या नाहीं, त इहा थोरी हिते ॻणती वारी ज़रूरु ॻाल्हि हुजे थी। पर जेकॾहिं नवां उस्ताद जेके भर्ती थियनि, नवां जेके माण्हू अचनि, इन सिस्टम जो हिसो बणिजनि, जेकॾहिं उहे टीचिंग लाइसेंस उन्हनि जे लाइ ज़रूरी हुजे, लाज़मी हुजे, त पोइ छा इनखे बहितर तसवुरु कयो वेंदो? उनखे कीअं ॾिसंदो आहियां? जी, प्री सर्विस मूं पहिरीं बि चयो त प्री सर्विस टीचिंग लाइसेंस जेको आहे उहो ॾाढी शानदार ॻाल्हि आहे, उनखे वेलकम करणु घुरिजे। उन ते कंहिं बि क़िस्म जी असांखे को तहफ़ुज़ात कोन्हे। मार्केट में तव्हां खणी था अचो, उन्हनि लाइ इहे रखो था, नओं माण्हू को बि अचे थो टीचर भर्ती थियण लाइ, दुनिया में इहो ई आहे न। मूं पहिरीं बि चयो त दुनिया जे अंदरि इहे मॉडल मौजूदु आहिनि त बाबा पहिरीं हू प्रोफेशनल क्वालिफिकेशन जेका घुरिबल आहे उहे कंदा, पर असां हिननि खे तजवीज़ ॾिनी हुअसि। मिसाल तौर ते असीं चवंदा त प्रोफेशनलिज़म कीअं पैदा कंदो। इंटरमीडिएट खां पोइ डॉक्टर थियण लाइ तव्हां MBBS ॾांहुं माण्हू वञे थो त पोइ डॉक्टर थींदो। इंटरमीडिएट खां पोइ को लॉ करणु चाहे त LLB कंदो त पोइ वकील थिए थो या जज थिए थो। इंटरमीडिएट करण खां पोइ जेकॾहिं को BS करे थो इंजीनियरिंग में त उहो इंजीनियर खां पोइ तव्हां B.Ed ऑनर्स वग़ैरह डायरेक्ट जेकॾहिं इहे करायो था त उहो टीचर हुन लाइ थियणु लाज़मी आहे। पोइ उन्हनि खे तव्हां या माज़ी में ईअं थींदो त PTC जेके कंदा, CT जेके कंदा, BT या B.Ed कंदा हुआ, उहो जीअं ई इदारनि मां फारिग थींदा तीअं ई उन्हनि खे नौकरी मिलंदी। त इन प्रोफेशनलिज़म खे, इन स्किल खे इहो त बहितर कनि। ॿी ॻाल्हि जेका तव्हां इंटरव्यू वारी ॻाल्हि कई आहे, मां हिन ॻाल्हि जो हामी आहियां त पाकिस्तान सिंध में, पाकिस्तान जी ॻाल्हि नथो करियां बल्कि सिंध में 2001 खां वठी जेका बि अपॉइंटमेंट थी आहे उहा मेरिट ते थी आहे, थर्ड पार्टी जे थ्रू थी आहे ऐं क्वालिफाइड माना जेके साथ वारा इदारा आहिनि उन्हनि जी मार्फत थी आहे, CBM जे तरफ़ां, IB जे तरफ़ां ऐं पंहिंजी सिंध यूनिवर्सिटी जे तरफ़ां जेके मेरिट ते जेके माण्हू भर्ती थिया, उस्ताद भर्ती थिया, उन्हनि खां जेको हशर आहे उहो हिकिड़ो अलॻि सब्जेक्ट आहे, ही मौज़ूदु न आहे, उन ते ॻाल्हायूं। पर असां चऊं था त वरी थर्ड पार्टी जे थ्रू तव्हां उन्हनि जी ॿीहर टेस्ट कंडक्ट कंदा, वरी उन हा ईअं आहे त स्किल इम्प्रूव करण जे लाइ तव्हां ट्रेनिंगूं करायो, रिफ्रेशर कोर्सिस करायो, इन में को हर्ज कोन्हे। ऐं उस्ताद जो मुसलसिल जेका आहे उहा ट्रेनिंग थियणु घुरिजे, उनखे रिफ्रेश कोर्स थियणु घुरिजनि, जेके निसाब में तब्दीलियूं अचनि थियूं उन मुतालिक़ उन्हनि जी तरबियत थियणु घुरिजे। त निसाब जेको तव्हां तब्दील करियो था उन ई मुतालिक़ गाइडलाइन आहिनि, टीचर्स गाइडलाइन कोन्हनि। अॻे तालीम अख़बार तालीम निकिरंदी एजुकेशन डिपार्टमेंट जे ब्यूरो जे तरफ़ां, जिन में उस्तादनि जे लाइ तमामु वॾी रहनुमाई हूंदी, गाइडलाइन हूंदी। हींअर उहा शइ थिए कान पई। त चवण जो मतिलबु हीअ आहे त ही टीचिंग लाइसेंस पॉलिसी में
इन सर्विस टीचर्स जे लाइ को बि इंसेंटिव कोन्हे को। नतीजे तौर ते इन सर्विस टीचर जेको आहे उहो ॾाढो माना अजीब कैफ़ियत में गैर यकीन सूरत हाल में मुब्तला आहे त आया छा आहे या असां ॾींदासूं न ॾींदासूं, असां लाइ लाज़मी आहे, कंपलसरी आहे, मैंडेटरी आहे या ऑप्शनल आहे, इन क़िस्म जी कंहिं बि क़िस्म जी का लाइन साइलेंट आहे इन मामले ते। सही आख़िरी सवाल आहे मामलनि ते साइलेंट आहे। जी आख़िरी सवाल आहे चलगिरी साहब, मुख़्तसिर जवाब ॾिजो, वक़्तु बि ॾाढो मुख़्तसिर आहे। त जेका हिन वक़्तु हुकूमत ऐलान कयो आहे हिन पॉलिसी जे हवाले सां त हिकु त डिग्रियूं इहे किथां थींदियूं, एलिमेंट्री बीएड एमएड सेकेंडरी बीएड एमएड ऐं जेकी इहा डिग्री आहे या 4 साल जी ऑनर्स डिग्री जेका आहे उन जे हवाले सां उहो हिकिड़ो अलॻि सां हिकिड़ो मैकेनिज़म जोड़ण जी ज़रूरत आहे। ऐं ॿियो जेका थर्ड पार्टी जी ॻाल्हि कई वञे पई त छा था सम्झो त थर्ड पार्टी जे मुदाख़लत सां या हुजण सां या शमूलियत सां शफ़ाफ़ियत ईंदी या के मामला अबतर थींदा? ॾिसो न साईं, असांजो चवण जो मतिलबु पहिरीं त हिननि वटि पंहिंजा एलिमेंट्री कॉलेज ऑफ एजुकेशन आहिनि, कॉलेज ऑफ एजुकेशन आहिनि, उन्हनि जे तरफ़ां इहे डिग्रियूं जेके आहिनि हींअर कनि था। पर मूं अॼु सोशल मीडिया ते हींअर हिकिड़ो लेटर पढ़ियो आहे, सर्कुलर पढ़ियो, लेटर न बल्कि सर्कुलर आहे एजुकेशन डिपार्टमेंट जो, त CPM कराची जेको आहे कॉलेज ऑफ बिज़नेस मैनेजमेंट जेको आहे उहो तव्हां BEd ऑनर्स एलिमेंट्री, BEd ऑनर्स सेकेंडरी ऐं MPhil एजुकेशन PhD एजुकेशन असां उस्तादनि खे एडवाइस कंदासीं त उहे हिननि में वञी दाख़िला वठनि, इहे डिग्रियूं कनि। मतिलबु इहो आहे त हींअर उहे चवनि पिया न तव्हां करियो, त इहे डिग्रियूं जेके हिननि रखियूं इहे डिग्रियूं त फील्ड में पहिरीं कोन हुयूं, आहिनि थोरे तादाद में, तमामु थोरो अंग तव्हांखे मार्केट में बि थोरो मिलंदो, इन सर्विस में बिना घटि आहे, न हुजण जे बराबरि आहे। मार्केट में बि इन ई डिग्रियुनि जा माण्हू तव्हांखे ID जा मिलंदा, बाक़ी ही ऑनर्स एलिमेंट्री एंड सेकेंडरी जा कोन, BEd मिलंदी तव्हांखे, MS मिलंदी, उनखे हिकिड़ो शइ थी आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त हीउ जेको इंसेंटिव ॾींदा उन जे मुताबिक़ त कंहिं बि क़िस्म जी का बि ॻाल्हि आहे त तव्हां फाइनेंस मां 13 स्केल जूं पोस्टूं मंज़ूर करायूं आहिनि, उहे जेके आहिनि से बजट में ईंदियूं या न ईंदियूं तव्हां सही मतिलबु जेके इन सर्विस माण्हू आहिनि चलगिरी साहब उन्हनि जे हवाले सां माफ़ करियो तव्हांजी ॻाल्हि मां कटियां थो, त जेके इन सर्विस माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ को वाज़े इंसेंटिव कोन लिखियल आहे। ॿियो शफ़ाफ़ियत जे हवाले सां बि ॻाल्हि कयूं पिया त वक़्त ते ख़बर पवंदी त हिन में केतिरी शफ़ाफ़ियत रखी वञे थी ऐं केतिरो ई मॉडल जेको आहे उहो लाभाइतो साबित थींदो। प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो, वरी महिरबानी इंतज़ारु चलगिरी साहब तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो। नाज़रीन प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो, मूंखे टीम खे ॾींदा इजाज़त, अल्लाह निगहबान।